जेकरे सामू वारे माण्हूअ खे माण्हू पंहिंजी क़िस्मत बणाए वेही त पोइ खटण हारण जो ज़ीनत सवाल ई पैदा नथो थिए। जेकॾहिं मूंखे बाबा जी इज़त जो ख़्यालु न हुजे हा न त मां तोसां हींअर ई निकिरी हलां हा। पोइ दूती मूंखे एतिरो सतायो आहे। तोखे इन आज़ार खां ई मां वठी चाचे धणी बखे जे घर छॾियो हुयो। ज़ीनत तोखे उतां वापसि पंहिंजे घर न हो वञिणो। मां बि छा कयां? बाबो वठणु आयो, बाबे खे कहिड़ो जवाबु ॾियां? तो वारो इहो अबो शादीअ खां पोइ दॿो थी वियो आहे। ठलो खड़को थो करे। इहो माई पापुल सां त असुल पुॼी ई नथो सघे। असल में बाबा ॿ वाटे ते बीठल आहे। कॾहिं मूंखे सही थो सम्झे त कॾहिं माई फापुल खे। इन ई अंटण में ना बाबो मुंहिंजो पासो खणी थो सघे ऐं ना ई वरी फापुल दूती जी खुली मुखालफ़त करे थो सघे। बहरहाल तूं हिन महिल केॾांहुं निकितो आहीं? खान बहादुर न्यापो कयो आहे त जल्दी पहुच, सो ओॾे पियो वञा। तूं सुधरंदे कोन सोडा। केतिरियूं बि मुखालफ़त जूं ॻाल्हियूं करी न, फिरी सिरी वरी उन दर ते बीठो हूंदे। अरे चरी, मां उनजी नौकरीअ ते कोन थो वञा, बसि उनजो न्यापो आहे, ओॾे थो वञा। ऐं ॿियो त कुझु मजबूरियूं बि आहिनि ज़ीनत। सर, ॿाहिरि सूबेदार बचल आयो आहे। मोकिलियो हुनखे। यस सर। मूं तोखे खान बहादुर ॾांहुं छाजे लाइ मोकिलियो? सर सभु कूड़ आहे। खान बहादुर पाण वटि के बि हथियार बंदि ऐं क्रिमिनल माण्हू न आहिनि विहारिया। ॻोठ में फायरिंग छा जिन भूत करे विया? सर नामालूम माण्हू आहे। हिकु तूं कमु कर, इहा पंहिंजी वर्दी लाइ खान बहादुर जी तर्जुमानी जो कमु कर। इहो तुंहिंजे लाइ बहितर रहंदो। सर हक़ीक़त इहा आहे, वधीक अव्हां जो जेको हुकुम हुजे। ॾिस सूबेदार बचल, मां तोखे अॻु में बि सम्झायो आहे को अहिड़ो कमु न कजां, पंहिंजी वर्दी ते को दाग़ लॻण न ॾिजां। असां हिकु एहत माण्हुनि जी ख़िदमत करण लाइ आया आहियूं। ॼाणा थो सर, अॻु में जेके मूं में कोताहियूं हुयूं न उहे हाणे मां दूर कयूं आहे। सूबेदार बचल तुंहिंजी खान बहादुर सां वेझड़ाई रही आहे। हुन तोखे ज़रूरु ॿुधायो हूंदो, न त हू ओचितो कीअं वापसि मोटी आयो। हेतिरा ॾींहं ॿाहिरि रहंदे हुन काई न काई गेम तयारु ज़रूरु कई हूंदी। खान बहादुर मूं ते सख़्तु कावड़ियल हुयो। संदसि ख़्याल में शहरोज़ ख़ान ते टार्चर करे नाक़ाबिल माफ़ी जो ॾोह कयो आहे, जंहिंजो हू मूंखां बदिलो वठंदो। ऐं मुंहिंजे हवाले सां छा इरादो अथसि? सर खान बहादुर जो चवणु हुयो त हू तव्हांजी ट्रांसफर जो पको बंदोबस्तु करे आयो आहे ऐं शहरोज़ ख़ान जी बि सुभाणे कोर्ट मां ज़मानत मंज़ूर थियण वारी आहे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।